अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमा अवीनी सिरा। मेहरान टीवी न्यूज़ सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। पेशावर में एफसी हेडक्वार्टर ते हिक ई वक्त 3 आपघाती हमला। एफसी जा 3 एहलकार शहीद, 3 एहलकारनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी। जवाननि जी जवाबी कार्रवाई में 3 आपघाती बमबार मारिजी विया। सीसीपीओ पेशावर जो चवणु आहे त हिक ई आपघाती बमबार एफसी हेडक्वार्टर जे मुख्य गेट वटि पाण खे धमाके सां उॾायो। 2 बमबार एफसी हेडक्वार्टर में दाख़िल थिया। जवाननि फायरिंग करे ॿिन्ही आपघाती बमबारनि खे मारे छॾियो। सदर ऐं वज़ीर आज़म पारां पेशावर में एफसी हेडक्वार्टर ते हमले जी मज़म्मत। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हमलो गैर मुल्की पुठभराई में सरगर्म ख़ारजी दहशतगर्दनि जी बुज़दिलाणी कार्रवाई आहे। मुल्क मां ख़ारजी दहशतगर्दनि जो ख़ात्मो पहिरीं तरजीह आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्की सालमियत ते हमलो कंदड़ दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे मिटी में मिलायो वेंदो। हुकूमत दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। पाकिस्तान पारां भारत जे दिफ़ा वारे वज़ीर जे चिड़ ॾियारींदड़ बयान जी मज़म्मत। परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त राजनाथ सिंह जो बयान ख़तरनाक ज़हनियत जी अकासी करे थो। भारतीय क़यादत चिड़ ॾियारींदड़ बयाननि खां पासो करे। परॾेही खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त पाकिस्तान समूरनि तकरारनि जो पुरअमन हल चाहे थो। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदमुख्तियारी जे दिफ़ा लाइ पुरज़म आहे। पंजाब ऐं केपीके जी 13 ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड में नवाज़ लीग मैदान मारे वरितो। नंढी चूंड में क़ौमी असेंबली जे समूरनि 6 ऐं सूबाई असेंबली जे 7 मां 6 सीटनि ते नवाज़ लीग उम्मीदवार कामयाब थी विया। एनए अरिड़हं ते उमर अयूब जी ख़ाली थियल सीट ते संदसि घरवारी शहरनाज़ कामयाब न थी सघी। नवाज़ लीग उम्मीदवार कामयाब थी वियो। तहरीक इंसाफ़ तरफ़ां इलेक्शन कमीशन मथां नतीजा तब्दील करण जो इल्ज़ाम। मरकज़ी अॻवान असद कैसर चयो आहे त ॿिन्ही तकनि ते पीटीआई उम्मीदवारनि खे 25,000 वोटनि जी बरतरी हासिल हुई। इलेक्शन कमीशन पारां वेबसाइट ते ग़लति नतीजा जारी करणु अफ़सोसनाक आहे। बहितर हो त इलेक्शन करण बदिरां नोटिफिकेशन जारी कयो वञे हा। मेयर कराची पारां ग्रीन लाइफ जो मेन कॉरिडोर 31 अक्टूबर 2026 ताईं खोलण जो ऐलान। मुर्तज़ा वहाब चयो आहे त ग्रीन लाइन जी तइमीर सबबि माण्हुनि खे मुश्किलातूं पेश आयूं। कमु मुकमल थियण बैदि सहूलियत मिलंदी। मेयर कराची मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो आहे त मनसूबो शुरू थियण वक़्तु केएमसी खे एतमाद में न वरितो वियो हो। हाणे समूरनि मसइलनि खे हल करण लाइ गॾियल तौरु कमु कयो पियो वञे। वारहे में तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में 2 पोहरियत फौत। लाश रखी धरणो। लाड़कान रोड ते हादसे में टाटसन ड्राइवर सुधीर बुढ़ो ऐं पोहरियत अशरफ सोलंकी मौक़े ते ई फौत। कार ड्राइवर फरार। वाक़े ख़िलाफ़ वारस सरापा एहतजाज। लाश रखी धरणो। वारसनि मूजिबि पोहरियत मज़दा मां भाॼी लाइ रहिया हुआ त हादसो पेश आयो। हादसे जे ज़िम्मेवार कार ड्राइवर खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। शागिर्द अॻवान गनी अमान चाडो ऐं सरमद मीराणी ख़िलाफ़ केस ख़त्म कराइण वारनि दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफ़ूज़। सिंध हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्तनि ते दार ॿुधणी। वकील जो चवणु आहे त गनी अमान ऐं सरमद मीराणी मथां बेबुनियाद ऐं कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि।